साईं हिन असांजी सिंध खे सदा ॾुखनि खां आज़ाद रखजांइ, सुके न पाणी कॾहिं सिंधूअ जो, बनियूं ऐं ॿारा आबाद रखजांइ। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बदीन जे शहर में। लाड़पट जो ख़ूबसूरत शाइर अली हैदर वेंदाणी, जेको गुज़िरियल 12 सालनि खां एक्सीडेंट जे करे मज़दूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, बेरोज़गार आहे। हू पंहिंजा ॾुख सूर सिंध सुकार सां कीअं वंडे थो, हू कहिड़नि हालतनि मां गुज़रे पियो, अचो त असां हुननि सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम आदा। सिंध सुकार तव्हां चैनल वारा आया हिते मूं वटि, लख कुर्ब मोहबतूं अवां जूं। अदा हाणे हक़ीक़त इहा थी जो मूंखे 12 साल थी विया आहिनि एक्सीडेंट खे। एक्सीडेंट मुंहिंजो कार एक्सीडेंट थियो, मुंहिंजी कंध वटां नसूं टुटी वियूं। मूं ग़रीब हालु सारू मूं ख़र्च बि कयो, पर ॿियो को वसीलो कोन थी पियो। नेठि खट झले किरी पियुसि, हाणे व्हीलचेयर ते हलां पियो। 12 सालनि में मूं कीअं ज़िंदगी जेको सो गुज़ारी आहे, कीअं कटी आहे, ख़ुदा खे ख़बर आहे, ॿी मूंखे ख़बर आहे। चवंदा आहिनि जिते बाहि ॿरे जाए उहा ई जले, ॿिए खे जेको सो ख़बर कोन पवंदी। मूं जाम घोड़ा कई, जाम अपीलूं कयमि, दरख़्वास्तूं ॾिनमि, पर अॼु तक ताईं कुझु अञा ताईं पुछो ई कोन्हे कीअं पियो ज़िंदगी गुज़ारियां। मुंहिंजा तक़रीबन 100-150 गीत आहिनि, 40 खां 45 फ़नकारनि जेको सो ॻाया आहिनि ऐं अञा ॻाइनि पिया। हिकिड़ो अणपढ़ियो ॿी ॻाल्हि इहा त मूं वटि किताब कोन आहे जंहिंसां जेके ॻाल्हि अदा हे केसरी शाइर आहिनि, इहे मिड़ई में मथो हणनि। न फ़नकार न कंहिं शाइर कंहिं बि जेको सो कोन पुछो आहे। तव्हां शाइरी जेका कई उहा हादसाती कई या शौक़िया कई, कीअं तव्हां? शाइरी मुंहिंजी पहिरीं त हुई शौक़िया। एक्सीडेंट खां पोइ इंसान खे ॿीणा उधमा उथनि था, दर्द उथनि था, पोइ जेको सो मूं वरी कुझु रुख बदिली बि कयो पंहिंजो। घणे क़दुरु मुंहिंजी शाइरी जेको सो इश्किया आहे। मूं सिंध ते 2-3 गीत लिखिया आहिनि, ॻाया आहिनि फ़नकारनि। वसीलो अलाह खां सवाइ ॿियो मूं वटि कुझु बि कोन्हे। ऐं मुंहिंजो ॾाढो ॾुखियो जेको सो ज़िंदगी जो सफ़र पियो गुज़रे। हीउ गाॾो आहे, धिके हिते पुॻो आहियां। हाणे अॻियां जेको सो मूं में वसियत न आहे जो हिन गाॾे खे धिकियां। 2 नंढड़ा उहे तइलीम खां माज़ूर थी विया, छो मूं में वसियत न आहे, न किताबनि जी न पेननि जी, मूं में एतिरी पहुच ई कोन्हे। ऐं पेट खे ई नथो पुॼी सघां त आउं कीअं नंढड़नि खे पढ़ाए। तालबो कंदा असांजे सिंध गवर्नमेंट खां या जेके शाइरनि वारियूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि खां? सभिनि खे मुंहिंजो हथ ॿधी अर्ज़ु आहे त मुंहिंजी वार करियो, मूंसां कुझु मदद करियो। आउं बि हिकु इंसानु आहियां, ऐं शाइर खे छॾे करे इंसानियत जे नाते सां मूंसां करियो, तॾहिं पोइ जा कुर्ब जो आउं पंहिंजा बचा पाढ़े सघां ऐं उन्हनि खे अॻियां ज़िंदगी जेको सो गुज़ारणी आहे। ऐं मूंसां को बि करे गवर्नमेंट वारो, को बि वज़ीर आला, को वज़ीर आज़म, को चूंडियल मेंबर बदीन ज़िले जा, या को शाइर फ़नकार, को बि वस वारो माण्हू मूंसां करे थो, उन जा वॾी महिरबानियूं थींदियूं, कुर्ब थींदा लख लाइक़ जो, अहिड़ो आउं पंहिंजो पेट गुज़र सही करे सघां। नाज़रीन, तव्हां अली हैदर वेंदाणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिन जे लफ़्ज़नि में, हिन जे अंदर में केॾो दर्द आहे। गुज़िरियल 12 सालनि जी मज़दूरी सबबु हिन वटि रोज़गार जो ज़रियो न आहे, जंहिंजे करे हिकु तरफ़ हिन वियो अहिड़े महांगाई वारे दौर में ज़िंदगी जो घर जो गाॾो हलाइणु मुश्किल आहे, त ॿिए तरफ़ हिननि जो औलाद तइलीम जे ज़ेवर खां महरूम थी वियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त शाइरनि जी भलाई जे लाइ कमु कंदड़ तंज़ीमूं ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त अली हैदर वेंदाणी जी सार लही इन खे को रोज़गार जो ज़रियो मुहैया कयो।